बाक़ी हाणे जेका पॉलिटिकल सूरत हाल आहे जंहिंजे लाइ ख़ासि तौर ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो त सिंध जी सूरत हाल ऐं पाकिस्तान जी सूरत हाल इंतहाई गंभीर दौर मां गुज़रे पई। हिकिड़ा माण्हू ख़ुशफ़हमी जो शिकार आहिनि त हाणे अमेरिका पाकिस्तान खां नाराज़ थियो आहे, आलमी ताक़तूं नाराज़ थियूं आहिनि, ॼाण पाकिस्तान रहंदो, असीं पंहिंजा पंहिंजा देश ठाहे पंहिंजा हुक्मरान थी वेंदासीं, पंहिंजे पंहिंजे ख़ितनि जा बादशाह थींदासीं, प्रोटोकॉल हूंदा, हेलीकॉप्टरनि ऐं जहाज़नि में अची लहंदासीं। उहा इन्हनि जी हिकिड़ी ख़ुशफ़हमी आहे। ऐं त इन जे करे ॿियो जेके माण्हू आहिनि उहे सम्झनि था त असां जेका बि बैनुल अक़वामी सूरत हाल थींदी असां आलमी सियासत जा खिलाड़ी आहियूं ऐं असां पंहिंजे अबे ॾाॾे जी जागीर जोड़ींदासीं ऐं जेका नसलुनि ताईं उन्हनि जी बादशाहत हलंदी ऐं ख़ानदानी थी घुमंदा ऐं उतां जी जेका करंसी ठहंदी उन करंसी ते उन्हनि साहबनि जा फ़ोटो छपियल हूंदा त ॿई धुरियूं ख़ुशफ़हमी में नचनि पियूं। असांजो जेको नुक़्ते नज़र आहे उहो इहो आहे त पाकिस्तान मुआशी एतबार खां हर पैराए में हिकिड़ी फेल्ड स्टेट साबित थी वियो आहे। मुआशी एतबार खां जंहिं बि मैशियत जे माहिर खां पुछंदो त उतां खे अंग कढी ॿुधाईंदो त हेतिरे एतिरा पैसा, हेतिरी कमी, पघारूं न आहिनि, ॾियण खे फ़ौज जी राइफल में गोलियूं नथी विझी सघजनि, एक्सपोर्ट नथी थिए, ॿाहिरां रेमिटेंस नथा अचनि, वग़ैरह वग़ैरह हिकिड़ी कहाणी हूंदी। त जेकॾहिं ईअं मुल्क कमज़ोर थी वञनि ऐं टुटी वञनि त मां सम्झां थो त पाकिस्तान जो मुआशिरो हींअर बलूचिस्तान जा माण्हू पहाड़नि ते विढ़नि पिया ऐं शहीद बि थियनि था ऐं पाकिस्तान जी फ़ौज सां मुक़ाबिला बि कनि पिया। पश्तूनख्वा जे पहाड़नि में तालिबान या कंहिं बि शिकिल में मुक़ाबिला थियनि था। हिकु पासे फ़ौजी मारिया वञनि था, ॿिए पासे मौलवी हज़रात मारिया वञनि था। इहो कमकार जो सिलसिलो जारी आहे। सिंध में बि काफ़ी नंढा नंढा ग्रुप्स जेके एक्टिव आहिनि, सरगर्म आहिनि, पर हासिल मतिलबु इहो आहे त एॾे कमज़ोर तरीन हालतुनि में जॾहिं करे मुल्क नथो टुटी सघे त इन जो नतीजो इहो आहे त मुल्क माण्हू नथा टोड़े सघनि, मां ऐं तव्हां नथा टोड़े सघूं। मुल्क उहे टोड़ींदा जिन मुल्क ठाहियो हो। बांग्लादेश खे आज़ादु कयो तॾहिं बि उन्हनि कयो, ईस्ट पाकिस्तान खे टोड़े ऐं बांग्लादेश जो वजूद में आणण जो फ़ैसिलो बि उन्हनि कयो। मौजूदा पाकिस्तान खे केतिरनि हिसनि में विराइणो आहे उन जो फ़ैसिलो उहे कंदा। त इमरान ख़ान त प्रेस कॉन्फ्रेंस में चई चुको त जे मुझे इक़्तिदार नहीं मिला तो पाकिस्तान 3 टुकड़े हो जाएगा। त यकदमि असांखे हैरानी थी त बाबा 3 टुकड़ा कहिड़े खाते में? पाकिस्तान जा त 4 सूबा आहियूं, 4 स्टेक होल्डर्स आहिनि, सिंध बि आहे, बलूचिस्तान बि आहे, पश्तूनख्वा बि आहे, पंजाब बि आहे, त 3 टुकड़ा कहिड़े खाते में? त पोइ जेके ताक़तवर माण्हू आहिनि उहे पंहिंजे तरह सां सोचींदा आहिनि, असीं सिंधिया माण्हू कमज़ोर माण्हू आहियूं, असीं पंहिंजे तरह सां सोचूं था। त इन जे करे सिंध जे माण्हुनि ऐं पढ़ियल गढ़ियल माण्हुनि लाइ हिकिड़ो इम्तिहान जो वक़्तु अची खड़ो थियो आहे त छा सिंध जा पढ़ियल गढ़ियल माण्हू हिन सूरत हाल में पंहिंजे ख़ुशामदी रवैयनि जे करे, चापलूसी जे करे, वज़ीरनि मुशीरनि जे अॻियां पोयां ढोड़नि जे करे ऐं ज़रदारी माफ़िया जी लुटियल फुरियल पैसे मां जेका ओभर बचे थी उन ओभर मां हिसोपति वठण जे लाइ ढोड़ूं कंदा रहंदा, या हिन संजीदा वक़्त में सिंध जे मजमूई क़ौमी मफ़ादनि लाइ ऐं सिंध जे मुस्तक़बिल लाइ हू को गॾियल संजीदा सोच वीचार कंदा। मां STP जे प्लेटफॉर्म तां कल्हो के योम मादरे वतन जे जलसे में उन्हनि समूरनि दोस्तनि खे दावत ॾेई चुको आहियां, सियासी पार्टियुनि खे बि दावत ॾिनी अथऊं ऐं इनफ़रादी जेके फ़र्दनि जेके समाज जा सुञाता वेंदड़ चहिरा आहिनि, को नावल निगार आहे, को साफ़ी आहे, को कलमकार आहे, को शाइर आहे, को रिटायर्ड प्रोफेसर आहे, को नामवर वकील आहे, ओड़नि समूरनि चहिरनि खे असां दावत ॾिनी आहे त अचो पाण गॾु थियूं ऐं पाकिस्तान जी सूरत हाल ऐं सिंध जी सूरत हाल ते संजीदा गौर वीचार कयूं
त पाण पंहिंजे वतन खे अदम इस्तकाम खां कीअं बचाए सघूं था। पाण सिंध जे ग़रीब मिसकीन पोरियत माण्हुनि खे जेको बुख महांगाई गुरबत निपूड़े ऐं बिल्कुलु ईअं बेसतो करे बेवाओ करे पट ते छॾे ॾिनो आहे जो माण्हू मजबूरनि त जेका सरकार ख़ैरात ॾे ज़रदारी साहिब जे तरफ़ां जेका इनायत थिए उन जे आॾो हथु टंगे ऐं पंहिंजे बुखायल ॿारनि जे पेट खे भरनि, उन माण्हुनि जो वसीलो बणजणु हौसलो बणजणु ऐं उन्हनि माण्हुनि जे ॾुख खे तकलीफ़ खे ताक़त में तब्दील करे इन्हनि जे मुक़ाबले लाइ कीअं तयारी करणु खपे, सो इन्हनि समूरनि साथियुनि खे असां दावत ॾिनी आहे। ऐं इंशाअल्लाह मां हिन ई महीने मार्च जे महीने में ऐं ख़्वाहिशमंद आहियां त सिंध जे अंदरि जेका बि जागीरदार सियासत आहे, मां ही बिल्कुलु क्लियर चवणु चाहियां थो त पाकिस्तान में मजमूई सियासत खे त हुक्मराननि इस्टेब्लिशमेंट जे कारंदनि नुक़सानु पहुचायो आहे, पर सिंध खे दाइमी नुक़सानु जेको आहे, सिंध जे दाइमी बुनियादी मफ़ादनि जे ख़िलाफ़ जेको नुक़सानु पहुचायो आहे उहो जागीरदार सियासत पहुचायो आहे। जागीरदार जनरल अयूब जो साथी हुजे, जागीरदार जनरल मुशर्रफ जो ज़िया जो साथी हुजे या मुशर्रफ जो साथी हुजे, जागीरदार ज़रदारी लीग जो साथी हुजे या जागीरदार मुख़्तलिफ़ मुस्लिम लीगुनि जो साथी हुजे या हाणे PTI जी मुसीबत जो साथी हुजे, पर जेको बि जागीरदार आहे उनजो बुनियादी प्राइम मक़सदु इहो हूंदो आहे त हू पंहिंजे इक़्तिदार जे लाइ सौदेबाज़ी करे, पंहिंजे इलेक्शन जे कयल ख़र्चनि खे ॾौणू करे कढण लाइ हू सिंध खे माले गनीमत सम्झी खपाए ऐं ज़रदारी बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ मुकमल तौर ते इन कम जो माहिर थी वियो आहे त सिंध जे दर्दनि खे खपाए ऐं सिंध जे ॾुखी सूरताल खे पंजाब इस्टेब्लिशमेंट ऐं आलमी क़ुवतुनि वटि पेश कराए ही कीअं पंहिंजे इंतज़ामनि जो, पंहिंजे अयाशियुनि जो, पंहिंजे महलनि जो, पंहिंजी जेका हिकिड़ी आरामदह ज़िंदगी आहे उनखे कीअं बरक़रार रखी सघे थो। सो तव्हां ॾिसो था त सिंध में गुज़िरियल 15 सालनि खां वठी इन क़िस्म जी तबाही ऐं बर्बादी हले थी पई। हाणे हिकिड़ो सवाल आहे त सिंध जा माण्हू जेके थोरा घणा चालाक होशियार पढ़ियल गढ़ियल आहिनि उहे ज़रदारी साहिब जा वञी हथ चुमनि, उनजे दर जा सलामी थियनि ऐं लुट जे पैसे जा हिसेदार थियनि ऐं सिंध जे करोड़ा ग़रीब इंसाननि खे रोडनि ते बेवाओ छॾे ॾियनि, हू सिसकंदे सिसकंदे मरनि, सिंध जूं मासूम नियाणियूं रोडनि ते पिननि, सिंध जूं बुज़ुर्ग औरतूं 60-70 सालनि जूं असांजी अम्मा ऐं ॾाॾी जी उमिरि जूं औरतूं उहे रोड ते पिननि, ॿोॾ जा सतायल करोड़ा इंसान ईअं ई रोडनि ते बेयारो मददगार पिया रहनि, साल गुज़री वञनि, महीना गुज़री वञनि, ज़रदारी माफ़िया ख़ैरपुर सखर खां वठी जेके सदियुनि सालनि जा बरसात जे पाणी जे नेकाल जा कुदरती लंघ हुआ, नवाबशाह ज़िले में तव्हां ॾिसो था कहिड़ी मोहबत दरगाह कहिड़ी आई पंहिंजी जाम दातार वारे पासे, उन जे पासे खां जेके कुदरती लंघ हुआ त बाबाई पाणी रेगिस्ताननि में, इंडिया जे रेगिस्ताननि में हलियो वेंदो, पाणी जीअं जीअं चढ़ंदो रेगिस्ताननि में हलियो वेंदो, हिननि सरकारी बिल्डोज़र इस्तेमालु करे सखर, ख़ैरपुर, नौशहरो, नवाबशाह इन सॼी पट्टी खे कब्ज़ा करे सरकारी बिल्डोज़र हलाए आबाद करे उहे कुदरती लंघ बंदि करे छॾिया। शहरनि में सिवरेज लाइन इहा आहे त जेके अंग्रेज़नि जे ज़माने जूं हुयूं सिवरेज लाइन, उन्हनि में हिननि हिकु फुट जो बि इज़ाफ़ो कोन कयो आहे। अंग्रेज़नि जे ज़माने में जे नवाबशाह जी आबादी ॻणियूं त 2000 आबादी हूंदी, अॼु उन शहर में जे 20 लख आबादी आहे त 20 लख आबादी जी रोड, रस्तो, स्कूल, इस्पताल, गटर जी नाली, पीअण जो पाणी, उहो कीअं इंतज़ाम थींदो आहे त जेके हुक्मरान वतन खे पंहिंजी माउ सम्झंदे, क़ौम खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो सम्झंदे मुल्क तामीर कंदा आहिनि, उहे 200-300 साल लाइ सोचींदा आहिनि, अहिड़ियूं तामीरात कंदा आहिनि। पर ही हबची, ही लालची, ही मौक़े परस जेका हींअर क़यादत आहे ज़रदारी लीग जी शिकिल में, जेका सिंध ते 15 सालनि खां क़ाबिज़ आहे, उन्हनि सिंध जे माण्हुनि जे जीअण
जा समूरा रस्ता बंद किया, रोजगार जा रस्ता बंद, तेल गैस सिंध मां निकिरे, असांजे ॿार खे नौकिरी कोन मिलंदी, सरकारी नौकरियूं जे करे चौथे 5-6 साल कढनि था त उनजो रिश्वत जो एॾो रेट 20 लख 25 लख 30 लख जो गरीब माण्हू पंहिंजूं भेनरूं खपाए तॾहिं बि रिश्वत नथो ॾेई सघे। घर में त हिन जी गुंदी कोन्हे रही, पर जे पंहिंजूं न्याणियूं भेनरूं खपाए तॾहिं बि हिननि जी रिश्वत भरे हिकिड़ी नौकिरी नथो वठी ॾेई सघे। अहिड़े ज़ुल्म बेदाद ऐं जबर जे ख़िलाफ़ असांखे ललकार बणिजणो आहे। असां आहियूं, एज़ अ पार्टी असीं आहियूं, पर एज़ अ क़ौम असांखे बणिजणो आहे। सॼी क़ौम जा मुख़्तलिफ़ पढ़ियल गढ़ियल बावकार बाग़ैरत हल्का, दानश्वर, वकील, अदीब, साफ़ी, नंढे वॾे कारोबार वारो, सियासी कारकुन, GSN जो पुराणो साथी, रसूलबख्श पलीजे जा साथी, शहीद नज़ीर अब्बासी जाम साकी जा साथी, उहे समूरा माण्हू जिन अञा पंहिंजो ज़मीर न खपायो आहे, जिन अञा इन माफ़ियाउनि जी ग़ुलामी न कई आहे, उन्हनि समूरनि माण्हुनि खे गॾु थी करे हिकिड़ो ऐलान करिणो आहे त हिन माफ़िया जी ग़ुलामी असांखे क़बूल न आहे ऐं असीं ईंदड़ वक़्त में बिल्कुलु निरालो जागीरदार सियासत जे मुखालफ़त में हिकिड़ो निरालो जंहिंजो नज़रियाती बुनियाद हुजे, सियासी एजेंडा हुजे, उन प्लेटफॉर्म तां हिकिड़ो नओं इलेक्टोरल प्लेटफॉर्म क़ौम खे ॾींदासीं। हाणे क़ौम जी मर्ज़ी आहे, तव्हां नौजवान नस्ल जी मर्ज़ी आहे, तव्हां नौजवान सोशल मीडिया ते वेही ज़रदारी जा गीत ॻाईंदव, ज़रदारी जागीरदार माफ़ियाऊं जेके बि आहिनि सरदार भोतार सियासत में उन्हनि जा चापलूस टोला, उन्हनि जी हिमायत ऐं दोस्ती ते ज़ोर लॻाईंदव, या तव्हां वतन जे हक़ीक़ी मुआफ़िज़ क़ुवतनि जी सही तरीक़े सां उन्हनि जी रोशनास कराईंदो उन्हनि खे त जीअं सिंध जे माण्हुनि में ज़हननि में इहो इनक़लाब पैदा थिए, सोच पैदा थिए ऐं पाण सिंध खे बर्बादी खां बचाए सघूं। सो आऊं तव्हां सभिनी साथियुनि जो ऐं आदमशुमारी जो आऊं इशू चई वेठो आहियां। हाणे ॾिसो, तव्हांजे पेरनि जे हेठां वतन खिसके पियो, कीअं खिसके पियो, धारिया आबादकार अचनि पिया। छा वाना वज़ीरिस्तान में ऑपरेशन थिए, बाजोड़ में ऑपरेशन थिए, उहे पेशावर में नथा रहनि, मर्दान में नथा रहनि, सवाबी में नथा रहनि, डेरा इस्माइल खान में मौलाना फज़ल रहमान उन्हनि खे नथो रहे, अब सिधो हलो सिंध। बंगाल बर्मा में रोंगिया बाग़नि जो, बर्मी ऐं रोंगिया मुसलमाननि जो मसइलो थिए, रोंगिया हिते, बर्मी हिते, त सूरत हाल इहा आहे त जेकॾहिं काबिल कंधार में अमेरिकी ऑपरेशन हले थो त उहो अफ़गानी काबिली हिते, त सॼी सिंध खे ईअं यलगार करे ऐं पोइ ज़रदारी साहब वरी वधीक होशियारी कंदे सिंध जी ज़मीनुनि जा अरबा रुपयनि में सौदा करे उते ई बैरिया टाउन, ज़ुल्फ़कार आबादूं, कमांडर सिटी, पर्ल सिटी, इहे नवां नवां अंग्रेज़ी नाला ॾेई उन्हनि धारियुनि खे आबाद करण लाइ करोड़ा इंसाननि जे रिहाइश जो इंतज़ाम करे छॾियो आहे। हाणे छा थींदो, असां सिंधी जॾहिं गणप थींदी अक़लियत में वेंदासीं। आदमशुमारी जो करण जो मक़सदु छा आहे? ज़रदारी खे पंहिंजे पुट खे वज़ीर आज़म ठाहिणो आहे, बिलावल भुट्टे साहिब खे वज़ीर आज़म ठाहिणो आहे, त वज़ीर आज़म ठाहिण लाइ उनखे क़ीमत सिंध जी ॾियणी थी पवे, सिंध जे इक़्तिदार जी, सिंध जे इख़्तियार जी, सिंधी माण्हुनि जे तारीख़ जी। त हाणे आदमशुमारी आहे, अब गुल ख़ान वली ख़ान जिथे जो अलाए किथां जो, काबिल जो आहे, कंधार जो आहे, जलालाबाद जो, का ख़बर कोन्हे, नवाब शाह जी घटी में फिरे पियो, उहो दर्ज थी वेंदो नवाब शाह जो शहरी। न शनाख्ती कार्ड पुछंदा, न उन खां अबे ॾाॾे जो तफ़सील पुछंदा, न ख़ानदान जो तफ़सील पुछंदा, हू चवंदो बाबा गुल ख़ान मां 10 माण्हुनि जो 10 मुंहिंजा पुट ऐं न्याणियूं आहिनि। अदाई चौधरी चरागदीन, पोइ आहे अलाए किथां जो, गुजरान वाला जो, फैसलाबाद जो चौधरी चरागदीन, अदा फिरे पियो सकरनि जी घटियुनि में, अदा लिखो चौधरी चरागदीन। ईअं करे इन्हनि धारियुनि माण्हुनि जी गणप करे बग़ैर शनाख्ती कार्ड जे सिंध में जेको आबादी जो तवाज़ुन आहे, हिननि खे MQM वारनि फरमाइश कई आहे, MQM ऐं उनजे मालिकनि फरमाइश कई आहे त कराची जी जेका 2017 में 1.5 करोड़ आदमशुमारी थी आहे, इनखे 3 करोड़ 20 लख ताईं पुॼाइणो आहे। घणो? 3 करोड़ 20 लख आदमशुमारी पुॼाइणो आहे। हाणे जेकॾहिं रुगो कराची जो शहर 3 करोड़ 20 लख थी वियो त पोइ पाण ॿाराड़ी में रुगो झंग में जाग पिया कयूं। माना सुभाणे वज़ीर आला ॿियो थी वेंदो धारियुनि जो,
ऐं सिंध जो इक़्तिदार इख़्तियातां खां खसिजी वेंदो ऐं अमली तरह सिंध धारियुनि जे हवाले थी वेंदी। इन करे असां हीअ डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयो आहे। माण्हुनि खे इहा अपील कई आहे त अचनि घरनि ते लिखायो ज़रूरु, बाइकाट न कयो, पर असां पीपल्स पार्टी खे इहो ज़ोर भरियो आहे त तव्हां हुकूमत में वेठा आहियो, PDM तव्हांजे कुल्हे ते वेठी आहे, तव्हांजी इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त तव्हां वफ़ाक़ी हुकूमत मां वेही इहा आदमशुमारी मुलतवी करायो। हींअर जॾहिं सिंध जा 2.5 करोड़ इंसान पंहिंजे घरनि में न आहिनि, मुराद अली शाह चवे पियो 1.5 करोड़ घर ठही विया। अड़े बाबा, जेकॾहिं एतिरा घर माना 15 लख घर ॾही विया, 15 लख घर ॾही विया ऐं 2.5 करोड़ इंसान ॿहिराड़ियुनि जा उहे बेघर आहिनि, त उहे आदमशुमारी में दर्ज कीअं थींदा? उहे रोडनि ते आहिनि, उनजे घर ते निशान कीअं लॻंदो, नंबर कीअं लॻंदो? उहे माण्हू को रोडनि ते, को चौवाटनि ते, को बंदनि ते, को किथे पियो आहे, उहे कीअं ॻणप थींदी? त ही वॾे खां वॾो सिंध सां धोखो थिए पियो। इन करे सिंध जा माण्हू चई छॾियो त तव्हां जेके बि कंप्यूटर खणी घुमो, जेके बि अंग कर कढो, असीं तव्हांजी आदमशुमारी जे नतीजनि खे क़बूल न कंदासीं। महिरबानी। डॉक्टर साहब, भाजपा के जाने के बाद के अंदर मुल्क की सियासत में इल्ज़ामात का एक नया सिलसिला शुरू हो गया। आप क्या समझते हैं, आपकी जमात क्या समझती है कि एस्टेब्लिशमेंट का किरदार सियासत में होना चाहिए या नहीं होना चाहिए? भाई, जो कुछ कहा जा रहा है सच कहा जा रहा है, लेकिन आधा सच कहा जा रहा है। बांग्लादेश को तोड़ने में शेख मुजीब का हाथ नहीं था। अयूब खान ने तोड़ा, यया ने एक्सिक्यूट किया, भुट्टो ने सियासी मोहरों के तौर पे इस्तेमाल हुए। तो इस्टेब्लिशमेंट ने, उनके हवारियों ने, जितने भी हवारी हैं जो ISI के कारखाने में पैदा होकर लीडर बने हैं, आज बड़े बड़े नाम सुनते हैं, बड़ी बड़ी तकरीर सुनते हैं, उन सारों ने मिल के पाकिस्तान को कंगाल किया, लूटा, बर्बादी की हद तक पहुंचाया। और जितने भी सही रास्ते पे चलने वाले लोग थे, हमारे रहनुमा थे माजी के, उनको जेलों में डाल के गद्दार गद्दार कहते रहे। इसके लिए सच ये है, पहली बात कि आज भी सिंध में हज़ारों बच्चे गुमशुदा हैं, हज़ारों बच्चे गुमशुदा हैं। मैं कहता हूँ कि अगर आप नए पाकिस्तान को तख्लीक करना चाहते हैं तो उन पेशकदमी के तौर पे इन हज़ारों बच्चों को जाहिर करें, ले आएं मैदान में और बताएं कि अगर आपके पास सबूत हैं कि उन्होंने गद्दारी की, गैर मुल्की एजेंट हुए, कोई दहशतगर्दी की, बम फाड़े, तो आप अदालतों में उनको खड़ा करें, उन पर केस चलाएं। ये किसी भी कानून में आपको इख्तियार नहीं कि आप उनको गुम कर दें। 10-10, 8-8 साल तक उनके माँ बाप अपने बच्चों के चेहरा देखने के लिए ससकते रहें, बच्चे यतीम होकर मर जाएं, उनकी माएँ आओ पुकार करके मर जाएं और कोई पता किसका न हो। ये रवैया सियासत में चलने के लिए नाकाबिले कबूल है। पाकिस्तान को सही सिमत में चलाने की ज़रूरत अगर है तो आपको पेशकदमी के तौर पे ये मिसिंग पर्सन को ऑन सरफेस लाना पड़ेगा। मैं सियासत में पर्दे के पीछे डोरे हिलाने वाले जितने किरदार हैं, उन किरदारों के, सियासी किरदार के खिलाफ हूँ। मैं आइन की बालादस्ती चाहता हूँ, पार्लियामेंट की बालादस्ती चाहता हूँ, आइन की हुक्मरानी चाहता हूँ और वफाकी पार्लियामानी निज़ाम चाहता हूँ मुल्क में। मैं सदारती निज़ाम के खिलाफ हूँ। कोई सदारती निज़ाम नहीं होगा, कोई अमीरुल मोमिनीन का निज़ाम नहीं चलेगा। यहाँ वफाकी पार्लियामानी जमहूरी निज़ाम चलेगा, जिसमें मेरे सिंध, बलूचिस्तान, पश्तूनख्वा, पंजाब, हम जो भी इकाइयाँ इस मुल्क की, वो बराबरी के बुनियाद पे जी सकें और अपने बच्चों की नस्लों को आगे बढ़ा सकें। जी सर। में इलेक्शन थियणी आहे, इहा इलेक्शन तव्हां छा था सम्झो त थींदी, ऐं जेकॾहिं थींदी त तव्हांजी जेका पार्टी आहे उहा कंहिंसां इत्तेहाद करे इलेक्शन विढ़ंदी या पंहिंजे सिर मूं शायदि सवेर चयो त असां पार्लियामानी फोरम ठाहियूं पिया आहियूं। मूं सभिनी क़ौम परस्तनि खे चयो अचो, 2 सालनि लाइ कोशिशूं कयूं, पर उन्हनि ताविन न कयो। त हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उन्हनि पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कयो आहे। त असां इहा कोशिशि कयूं पिया त रहियल नंढा नंढा फोरम, सियासी पार्टियूं ऐं प्लस जेके आहिनि सिंध जा नामवर माण्हू, उहे गॾे इलेक्टोरल फोरम डिक्लेयर कंदासीं।
नओं इंतखाबी निशान वठंदासीं, तीर खां अलॻि हूंदो, तारे खां अलॻि हूंदो, बैट खां अलॻि हूंदो। सिंधियुनि जो गॾियल हिकिड़ो इंतखाबी निशान हूंदो, जंहिं इंतखाबी निशान ते असां इलेक्शन विढ़ंदासीं। इन में सर जेकी तव्हां सिर्फ़ु कॉम्प्रेस पार्टियूं हूंदियूं या ॿियूं जेके एंटी पीपल पार्टियूं आहिनि, जंहिंमें फंक्शन लीग आहे, ॿियूं खोड़ पार्टियूं आहिनि? ॾिसो, हिकिड़ी आहे इलेक्शन इताद, हिकिड़ा कॉम्प्रेस GD में शामिल थी विया पीर साहब सां, उहे त उन्हनि जे निशान ते वेंदा विढ़ंदा। ॿियो आहे माना इलेक्टोरल अलायंस या सीट एडजस्टमेंट। इलेक्टोरल अलायंस जेको असीं करणु चाहियूं था, उहो ख़ालिस असां क़ौमी सोच रखंदड़ माण्हुनि जो करणु चाहियूं था, जंहिंजो इंतखाबी निशान अलहदा हूंदो। बाक़ी हिकमत अमली तौरु सीट एडजस्टमेंट लाइ असां ज़रदारी मुखालिफ़ जेके बि ग्रुप आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सीट एडजस्टमेंट ते को रस्तो ठाहे सघूं। ज़रदारी लीग तव्हां ॻाल्हाए त सीट एडजस्टमेंट उन सां थी सघे थी? को कंसिडरेशन कोन्हे। मुंहिंजो असांजो STP जो मक़सदु का हिकु ॿ MP शिप वठी असेंबली में वञी हुक्मरानी सर्किल में इन सोशल कल में शामिलु थियणु मक़सदु कोन्हे। असां असेंबली में वञणु चाहियूं था पंहिंजे सियासी एजेंडा सां, ऐं जेके बि सिंध दुश्मन कम थियनि पिया उन्हनि जी मुखालफ़त ऐं मज़ामत करणु। इन करे ज़रदारी सां का बि एडजस्टमेंट जी का बि तवक़ा ज़ीरो। SUP सिंध बहाली मार्च शुरू कयो आहे, उन हवाले सां तव्हां छा चवंदव? ॾिसो, सियासी पार्टियुनि हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो जमहूरी हक़ आहे, हुननि खे मार्च सुठी थी लॻे ज़िंदाबाद। असां मार्च जा ई सभु माज़ी में तजुर्बा करे आया आहियूं। ज़ैन शाह नओं सियासत में आयो आहे, उनखे पंहिंजी पज़ीराई लाइ बि ज़रूरत आहे, सुञाण पैदा करण जी ज़रूरत आहे, त हुन इहो रस्तो वरितो, ज़िंदाबाद, भले मंज़िल ते पहुचे। सर मुस्तक़बिल में जीअं तव्हां अॻु में बि ॻाल्हि कई त जेको फाइनेंशियल क्राइसिस आहे, त हुन में छा था सम्झो त जेकॾहिं मुल्क सिंध खे वधीक नुक़सान अदा करिणो पवंदो? ॾिसो, सिंध खाना जंगी जो मर्कज़ थी वियो। सिंध हिते नस्ली लसानी कशीदगी आहे न। ॾिसो, बलोचिस्तान 2 क़ौमूं रहनि थियूं, बलोच ऐं पश्तो। उन्हनि जी लीक निकिती पई, अदा आहे पश्तूननि जो इलाइक़ो ऐं बलोचनि जो इलाइक़ो, मथे उसूल ख़तमु। पंजाब अकेले बादशाह आहे ऐं पश्तूनख्वा त हूअं ई यको पश्तूनख्वा आहे, बलोचिस्तान खां वठी बाना वज़ीरिस्तान वेंदे काबिल ताईं, हाणे त ग्रेट अफ़गानिया चवनि था, उहो अफ़गानिया ठही वियो। जेको ख़तरे में वतन आहे उहो सिंध मादरे वतन, जिते हिननि 40-50 सालनि खां वठी प्लैनिंग सां रियासत ऐं हुनजे हवारी जागीरदारनि प्लानिंग सां सिंध में आबादकारी कई। धारी आबादकारी, पंजाबी आबादकार, बंगाली, बर्मी, MQM खे ताक़त ॾेई मुंज़िम करे उन्हनि खे हिकिड़ो पॉलिटिकल फोर्स ठाहियो वियो आहे। हाणे काबली कंदारी कराची में जहिड़े तरीक़े सां ॾिसो था, अफ़गानिस्तान जा झंडा कयो मार्च कंदा अचनि पिया, शनाती कार्ड जी का बुकत कोन्हे, 500 रुपया ॾियो, मां ऐं तव्हां ठाराइण वेंदासीं, तव्हांखे अबे ॾाॾे मां जा तफ़सील वठंदा। काबली माण्हू खे 500-5000 पासे ते ॾियो, हिकु ॾींहं में 5000 शनाती कार्ड मिली वेंदा। त इहो हिकिड़ो वफ़ाक़ी हुकूमत ऐं रियासती इदारनि जी सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। जे वफ़ाक़ टुटंदो त हीअ सिंध जंग जदल जो मर्कज़ थींदी, जंहिंमें माना तमामु वॾो नुक़सानु सिंध जो थियणो आहे। पर मूंखे यकीन आहे सिंध जे 6 करोड़ इंसाननि में, असां 2-4 लख या 2-4 हज़ार माण्हू न आहियूं, 6-6.5 करोड़ सिंध जा मादरे वतन जा वारिस इंसान आहियूं। अहिड़ी सूरत हाल ईंदी, तकलीफ़ थींदी, पर सिंधी पंहिंजे ज़हन में यादि रखो, दाइमी फतह सिंध जी थींदी इंशाअल्लाह।